ताईं जीअं आहियां। जीअं त मुंहिंजे पीउ मुंहिंजी शादी कराई फराज़ अहमद भट्ट सां 1 साल अॻु में। कुझु महीननि खां पोइ मुंहिंजो पीउ मुंहिंजे सहुरे सां विढ़ियो हुयो, जंहिंजे करे मुंहिंजे पीउ मूंखे घर में विहारे छॾियो ऐं मुंहिंजी रज़ामंदीअ खां बग़ैर मुंहिंजे मुड़ुस खे ऐं मुंहिंजे सहुरे खे थाणे में ॿधाए उन्हनि खे कुटराए करे मूंखे ज़बरदस्ती तलाक जे कागज़नि ते उन्हनि खां साइन वठाई वई ऐं मूंखे इन ॻाल्हि जी का ख़बर बि न हुई। मुंहिंजे पीउ 3 लखनि जे एवज़ मूंखे विकिरो करे रहियो हुयो, जंहिंजे करे मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजे मुड़ुस सां गॾु हली आयमि ऐं मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे सहुरे या उन्हनि जे ख़ानदान खे काई बि जानी या माली तकलीफ़ पहुती त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजो पीउ फर्ज़ली, मुंहिंजो चाचो करमदीन, मुंहिंजो चाचो गुलशन भट्ट, मुंहिंजो मामो मजीद ऐं हुनजो पुटु अजीब हूंदा। उन्हनि जे घर में हिकु कपिड़ो न बचायो अथऊं। उन्हनि जो सोन सपाटी हर शइ खणी विया आहिनि। मुंहिंजो पीउ, मुंहिंजा चाचा ऐं मुंहिंजा मामा जेके मुंहिंजे सहुरे ते ऐं मुंहिंजे सहुरे जे ख़ानदान ते जेके कूड़ा केस हणिया अथऊं उहे सभई कूड़ा आहिनि। धमकी ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजो चाचो करमदीन, मुंहिंजो चाचो गुलशन भट्ट, मुंहिंजो मामो मजीद ऐं मुंहिंजो फुफाट ऐं उन जा पुट अजीब अहमद जेके असांखे क़तल करण जी धमकी ॾेई रहिया आहिनि। खैरपुर कोर्ट में बि कई आहे ऐं मां इहा दरख़्वास्त थी कयां त असांजी हिन अपील ते एक्शन खयो वञे ऐं असां आला साईं पीर पागारे खां ऐं SSP खैरपुर इंडिया जी सखर खां खे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मामनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई